अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सूमरो। हलंदासीं लाइव सूरत। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां माहौलियाती तब्दीली कॉन्फ्रेंस में अमेरिका तरफ़ां पाकिस्तान खे दावत न मिलण ते थियल घोड़ ते हैरानगी जो इज़हार। इमरान ख़ान जो चवणु आहे त असांखे हुकूमत पंहिंजे ईंदड़ नसुलनि जी माहौलियाती तब्दीली जे असरनि खे घटि करणु ऐं उन्हनि खे साफ़ ऐं ग्रीन पाकिस्तान फ़राहम करण जे अज़म ते अमल करे रहियो आहे। पाकिस्तान में रमज़ान मुबारक जो चंड 13 अप्रैल ते ॾिसी सघिबो ऐं इंशाअल्लाह पहिरियों रोज़ो 14 अप्रैल ते थींदो। साइंस ऐं टेक्नोलॉजी वारी वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट। पीपल्स पार्टी उसूल ते क़ाइमु न रही त उनजो PDM सां गॾु हलणु मुश्किल थी वेंदो। राणा सनाउल्लाह जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो डस्का चूंड में वोट चोरी कंदड़ हुकूमत पकड़िजी वई। ही उहे माण्हू आहिनि जेके चोर चोर चई शोर मचाईंदा आहिनि। PDM वोट चोरनि ख़िलाफ़ मुतहिद आहे। हुकूमत ख़िलाफ़ जदोजहद जारी रखी वेंदी। जहांगीर तरीन ऐं अली तरीन जी उबूरी ज़मानत मंज़ूर। बैंकिंग कोर्ट 5-5 लख रुपयनि जे मचलकनि एवज़ ज़मानत मंज़ूर कई। अदालत ईंदड़ ॿुधणी ते FIA खां रिकॉर्ड तलब करे वरितो। जहांगीर तरीन जो चवणु आहे त असां पेश थिया आहियूं, पूरी तरह मुक़ाबिलो कंदासीं। सूरत खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिश पई थिए। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। वायरस वधीक 84 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतियुनि जो अंग वधी 14,697 ताईं पहुतो। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर मूजिबि 24 कलाकनि दौरान 4,723 नवां केसेस आहे। मुतासिरनि जो अंग वधी 6,82,888 थी वियो। 6,09,691 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। बरतानिया तरफ़ां पाकिस्तान खे रेड लिस्ट में शामिल कयो वियो। हर मुल्क जे शहरियुनि खे एहतियात लाइ फ़ैसिला करण जो हक़ आहे। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो ट्वीट। चवे थो मुल्कनि जी चूंड साइंस ते बदल हुई या परॾेही पॉलिसी ते। कोड जी भरिसां पीरसन औरत जो मोहबत वाह मां लाश हथायो। लाश जी सुञाणप ख़ुर्शीद जो तौर थी। मधे जी वेझो ॻोठ तराईवासी हादसे में ज़ख़्मी थियल औरत इख़्तियार चनो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौर। लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। राजो खानाणी लॻ 2 पोरतनि जे घरनि खे बाहि लॻी वई। अलाह तलह सड़ी रख थी वियो। नशर फ़िरोज़ में मचर स्टॉप वटि बेकरीअ खे बाहि लॻण सबबि बाहि घर खे वकोड़े वरितो। बख्शापुर लगोट LC गोलो में गोला बिरादरी जे 2 धुरियुनि में रस्ते जे लंघ तां झेड़ो। हिक ॿिए मथां कुहाड़ियुनि ऐं लठियुनि जो वसकारो। 4 औरतुनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। ऐं पाकिस्तान में पाप मौसीक़ी मुतारिफ़ कराईंदड़ गुलूकारा नाज़िया हसन जी अॼु 56 सालगिरह मल्हाई पई वञे। उहो विछड़ी ज़रूरु आहे पर मदाहनि खां विसरी न आहे।